औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ जे वक़्तनि जो बयान। मसलो फजर नमाज़ जो वक़्तु सुबुह सादिक़ खां शुरू थिए थो ऐं सिज उभरण ते ख़तमु थिए थो। सुबुह जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु सुबुह काज़िब ई राति जे पछाड़ी में बग़ड़ जी पुछ वांगुरु डिघी अची लीक रोशनी थी पए थी। रोशनी थी पोइ ख़तमु थी वेंदी आहे, जंहिं बैदि वरी ऊंद थी वेंदी आहे। उन में बांग चवणु ऐं नमाज़ फजर पढ़णु जाइज़ न आहे। नंबर 2 सुबुह सादिक़। सुबुह काज़िब खां पोइ उभरंदे पासे खां आसमान जे सभिनी तरफ़नि मां अछाण पखिड़िजी वेंदी आहे। उहा आहिस्ते आहिस्ते पई वधंदी आहे। उन जो नालो सुबुह सादिक़ आहे। जेको फजर जी नमाज़ जो वक़्तु आहे उन ई में सुबुह सादिक़ चइबो आहे उनखे। हाशिया शरह वकाया जे अंदरि इहे ॻाल्हियूं मौजूदु आहिनि। ऐं अॻी नमाज़ जो वक़्तु सिज लहण बैदि शुरू थिए थो। जॾहिं सभु कंहिं शइ जो पाछो ॿिनि मिसलनि ते पहुचंदो तॾहिं अॻी नमाज़ जो वक़्तु ख़तमु थींदो। जी बैदि असर जो वक़्तु शुरू थिए थो, जेको सिज लहण सां ख़तमु थिए थो। उन खां पोइ नमाज़ मग़रिब जो वक़्तु शुरू थिए थो, जेको अछी शफ़क़ जे लहण सां ख़तमु थिए थो। उन बैदि नमाज़ इशा जो वक़्तु शुरू थिए थो, जेको सुबुह सादिक़ जे ख़तमु थिए थो। आम कुतुब में इहे दलीलनि सां ॻाल्हियूं मौजूदु आहिनि।